अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमल मुअमिनूना इख़्वह फ़अस्लिहू बैन अख़वैकुम वत्तक़ुल्लाह लअल्लकुम तुरहमून। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल-मुअमिनूना कजसदिन वाहिद। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ पढ़ना। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इंसान जी फितरत में जहिड़ो अणबणत तकरार इहो इन जी तबियत में रखियल आहे। घर में नंढड़ो ॿार हूंदो आहे, पाड़े जो को ॿार ईंदो त उनखे धिको ॾींदुसि, चाहे बुक हणंदुसि, चमाट हणंदुसि। जहिड़े खां सवा ॿार खे मज़ो न ईंदो, छो त जहिड़ो इन जी तबियत में। ऐं जहिड़े जी शुरूआत असांजे ॾाॾे साईं कई, ॾाॾे काबिल ॾाॾे हाबिल साईं खे शहीद करे विधो। इहो हितां खां वठी जहिड़ो शुरू थियो आहे इहो क़यामत ताईं हलंदो। पोइ जहिड़ो जो थी पए त कजे छा? उन जे लाइ अल्लाह साईं फरमायो इन्नमल मुअमिनूना इख़्वह। रब फरमायो मोमिन सभु पाण में भाइर। सब कलमो तो पढ़ो ज़ोर सां। पोइ भाइरनि जो पाण में इख्तिलाफ़ थींदो, अणबणत थींदी, तकरार थींदो। घर में ॿ ठिकर ज़रूर ठरकंदा। अल्लाह से फरमायो फ़अस्लिहू बैन अख़वैकुम। पोइ वॾनि भाइरनि खे घुर्जे त नंढनि जे विच में ठाह कराइनि। घर जो वॾो, ॻोठ जो वॾो, क़ौम जो वॾो, शहर जो वॾो, ज़िले जो वॾो, सूबे जो वॾो। फ़अस्लिहू बैन अख़वैकुम। वॾनि भाइरनि खे घुर्जे त नंढनि जे विच में ठाह कराइनि। वस्सुल्हु ख़ैर। क़ुरान तो फरमाए सुलह भलो अथव। सुलह भलो आहे, रुसण चङो न आहे। असांजो मौलाना अब्दुल्ला चांडो रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो, मुसलमानो तव्हांजी ज़िंदगी 3 ॾींहं महिरबानी कयो, ये 3 ॾींहं हिक ॿिए खां न रुसो। मरण खां पोइ वारो रुसण ई तव्हांजो काफ़ी आहे। जेको मरी वियो, पीउ खां रुसी वियो, अम्मा खां रुसी वियो, भाइरनि खां रुसी वियो, औलाद खां रुसी वियो, घरवारी खां रुसी वियो, दोस्तन खां रुसी वियो,
अबो मथों बीठो आ रोए थो पियो पुट थोरो त अबे सां ॻाल्हा, अबे सां नथो ॻाल्हाए। अम्मा मथों बीठी आ रोए थी पई ओ मुंहिंजा शहज़ादा थोरो अम्मा सां त ॻाल्हा, अम्मा सां नथो ॻाल्हाए। बच्चा मथों बीठा आहिनि रोन था पिया, बाबा असांखे त सेठ करे वञी हा, बच्चन सां नथो ॻाल्हाए। घरवारी मथों बीठी आ रोए थी पई ओ मुंहिंजी ज़िंदगी जा हमराज़ मां तुंहिंजे करे अबो छॾियो, अम्मा छॾियमि, भाइर भेनरूं छॾियुमि, अॼु अकेलो मूंखे छॾियूं पियो वञी, ज़ाल सां नथो ॻाल्हाए। इन जा जानी यार दिली दोस्त जन सां राति जो रातूं कचहरी कंदो, रात खुटी वेंदी पर यार जी कचहरी न खुटंदी। अजो ए दोस्त इन जे जनाज़े ते आया पर कंहिंखों बि हवाल वठण जे लाइ तैयार न आहे। कैसर खान गुरगे जा मुसलमानो इहो ई असांजो रुसण काफ़ी आहे, जेको मरी वियो और रुसी वियो जो वरी क़यामत ताईं परचो ई कोन्हे। आयो केर परची हलूं भला तव्हांजे कब्रिस्तान ॾे सभु मेल ईंदा। वसुल्हु खैर कुरान तो फमसलो भलो थव। वसुल्ह जूं ॿ सूरतूं, हिकिड़ी सूरत त तव्हांजो दुश्मन तव्हां वटि मेल खणी अचे, माइट हूंदो त न्याणियूं वठी ईंदो, अमड़ वठी ईंदो, ॻोठ जा वॾड़ा वठी ईंदो, ॿी ज़ात वारो हूंदो त उस्ताद वठी ईंदो, मुर्शिद वठी ईंदो, इलाइक़े जा मुअज़्ज़िज़ वठी ईंदो। शाह साहब फरमायो पाए ऐब पलव में अंगण जे अचन, ॾिसण साण तिन खे मदियूं मोन ॾिजन, तोड़े कचायूं कन तब माफ़ कज म्या में धरा। जेकर तो वटि केर मेड़ खणी अचे त मेड़ खे मान ॾिजां, उन्हनि खे मयारूं न ॾिजां, बेड़ाई ताना न ॾिजां, पुराणियूं यादूं उन्हनि खे ताज़ियूं न कराए छॾां, माफ़ करे छॾां। छो त रब फरमाए थो मुंहिंजो दुश्मन जॾहिं मुंहिंजे दर ते मूंखां माफ़ी वठण जे लाइ ईंदो आहे त मां बि उनखे माफ़ करे छॾींदो आहियां, तव्हां बि माफ़ करे छॾियो। एतिरो माफ़ कयो, एतिरो माफ़ कयो, एतिरो माफ़ कयो जेतिरी अॻिते असांखे माफ़ी जी ज़रूरत आहे। बाबा कब्र में क़यामत में माफ़ी खपे या तव्हां गुरगे जे सोलंगी एॾा मुड़ुस माण्हू जो चओ था असांखे माफ़ी जी ज़रूरत न आहे। कब्र में क़यामत में माफ़ी खपे वञी त हिते माफ़। हदीस में अचे तो मुझे नबी फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो, रब फरमाईंदो जल पर मुझे बानल के माफ़ कयो, अॼु मां बि उन्हनि खे माफ़ थो कयां, जन मुझे बाननि ते रहम कयो, अॼु मां बि उन्हनि ते रहम थो कयां। मक्के जो सरदार जनाब अबू सुफियान जा पूरी जिंदगी नबी सां जहिड़ा कया, फतह मक्की जे मौके ते रोए थो चे तो सही मां कलमो थो पढ़ा, मां माफ़ी थो वठां। अल्लाह से फरमायो लईस लक मिनल अम्र शई औ यतूब अलैहिम औ युअज़्ज़िबहुम फइन्नहुम ज़ालिमून। मुंहिंजा महबूब ज़ुल्म त कयो अथनि जो तो जड़े रहमत लिल आलमीन नबी सां विड़िया आहिनि, पर मुंहिंजा सोना अॼु बि जेकर इहो सरदार तौबा थो करे माफ़ी थो वठे, मुबारक ॾींहुं मां माफ़ी ॾेई छॾीमांसि, तूं बि माफ़ करे। वरी जनाब हज़रत अबू सुफियान जी घरवारी बीबी हिंद आई, उनखे बि ख़बर पई त जो माफ़ी जा दरिया पिया था वहनि। चईं मां बि कलमो थी पढ़ा, माफ़ी थी वठां। रब फरमायो मुंहिंजा महबूब जेकर इहा कुराड़ी बि अॼु तौबा थी करे माफ़ी थी वठे, मुबारक ॾींहुं मां माफ़ी ॾेई छॾीमांसि, तूं बि माफ़ करे छॾीसि। वरी वहशी आयो,
हजरत अमीर हमजा जो कातिल आयो साहबाज कयो कज्जा अलवाशी से वहशी आयो आ। हजरत अमीर हमजा जो कातिल आयो आ नबी से फरमायो मुझे आडो हटायो उस मता बददुआ न निकली वने तबाही बर्बाद न थी वने। पोया ची संजन जे बीठो आ रोए तो चे तो सही मां कलमो थू पढ़ा मां माफी थू वठा। नबी से जो रहम जोश में आयो फरमायो हरब जा पुट वाशी मुबारक हो जाई अज भी जेकर तू कलमो पढ़ंदे माफी वठंदे चाचे जो खून माफ थई तो जो जहन्नम जन्नत सां बदल। अल्लाह से फरमायो फाफु अन्हुम माफ करी रुगो इते न वस्तगफिर लहुम वरी रात जो तहज्जुद में बीनन जेला बख्शिश जी दुआ घुर तहज्जुद में बीनन जेला अकेला में बख्शिश जूं दुआऊं घुर त मां माफ कया। वशाविरुहुम फिल अम्र मुझा महबूब जन भी मशवरो करी त मशवरे में सरदार अबू सुफियान के भी विहार जा पंहिंजे चाचे अमीर हमजा जे कातिल के भी मशवरे में विहार जा मता दिल में दुख न कंद शायद मोहम्मद मुस्तफ़ा नाराज। बाबा तव्हां जो हिते जलसो कयो या शादी कयो ऐं सौट मासात मारोट पुफाट उनखे मशवरे में न विहारियो दुख थींदो नी। माना मशवरे में ख़ैर ख़्वाह माण्हू खे विहारिबो आहे जंहिंखां मशवरो वठिबो आहे उहो अमीन। अल्लाह से फरमायो इन्हनि खे मशवरे में भी विहार जा मता दिल में दुख न कंद शायद मोहम्मद मुस्तफ़ा न नाराज। इनखे चइबो आहे माफ़ कर। माफ़ कयो ऐं ही दौर इहो अथव सब्र बर्दाश्त। सब्र कंदव बर्दाश्त कंदव त सुकून जी ज़िंदगी। तव्हांखे ख़बर आहे नबी से मक्के को मदीने हिजरत करे आया बदले वठण जी इजाज़त मिली। अल्लाह से फरमायो उज़िन लिल्लज़ीन युक़ातलून बिअन्नहुम ज़ुलिमू। रब फरमायो अॼु मां उन्हनि मज़लूमनि खे इजाज़त थो ॾियां त उन्हनि ज़ालिमनि खां पंहिंजे ज़ुल्म जो बदिलो वठनि। इजाज़त मिली वई। नबी से जे प्यारे चाचे जनाब हजरत अमीर हमजा जा 11 टुकड़ा कया विया। साईं जन जे अखियुनि मुबारकनि मां पाणी हले पियो। पंहिंजे चाचे जे लाश खे जो नबी से ॾिठो पाण फरमायो आईंदी साल रब जी करे मूंखे फतह ॾिनी त मां 70 काफ़रनि सां इहो हशर कंदुसि जेको उन्हनि मुंहिंजे चाचे सां कयो आहे। अल्लाह से उन ही वक्त में कुरान मजीद जी आयत नाज़िल कई व इन आक़बतुम फ़आक़िबू बिमिस्लि मा ऊक़िबतुम बिह। ओ मुंहिंजा महबूब जे करे तव्हांखे सज़ा ॾियणी आहे त एतिरी सज़ा ॾियो जेतिरी तव्हांखे तकलीफ़ पहुती आहे। पर व इन आक़ब वल इन सबरतुम लहुव ख़ैरुल लिस्साबिरीन। रब फरमा जेकर सब्र कंदो बर्दाश्त कंदो त अञा भलो था। माना पोइ भी सब्र पोइ भी बर्दाश्त। नबी से जन फातिह जरनेल जी सूरत में मक्के में आया सब सरदार कंध हेठ कई बीठा। साहबा नारा प्यागन अल यौम यौमुल मलहमा। अज बदले जो ॾींहुं हुआ अज इंतकाम जो ॾींहुं हुआ अज असां पुराणा पलाद वठंदासीं। जन बिलाल के मक्के जे घिटन में गीलो असां भी उन्हनि खे मक्के जे घिटन में गीलींदासीं। जन बीबी ज़नीर जूं अखियूं कढियूं असां भी उन्हनि जूं अखियूं कढंदासीं। जन बीबी सुमैया के बाद कयो असां भी उन्हनि खे बाद कंदासीं। जन खब्बाब के टांडन ते लेटायो असां भी उन्हनि खे टांडन ते लेटाईंदासीं। जन खुबैब के फांसी ते लटकायो असां भी उन्हनि खे फांसी ते लटकाईंदासीं। अल यौम यौमुल मलहमा। अज बदले जो ॾींहुं हुआ अज इंतकाम जो ॾींहुं हुआ। पर ॿुधो केसर खान जे ॻोठ जा मुसलमानो असां जे सोने नबी जन वाला यो नारो ॿुधो। फरमायो ए मुंहिंजा साहब इहो नारो न हणो इहो नारो न हणो।
बल्कि अज मोहम्मद जी जमात जो नरवा अल यौम यौमुल मरहम अज बदले जो ॾींहुं आहे अज इंतकाम जो ॾींहुं आहे अज त बख्शे छॾण जो ॾींहुं आहे अज त रहम करण जो ॾींहुं आहे अज त माफ़ करण जो ॾींहुं आहे। जेके भी सरदार सामो बीठा नबी से जो रहम जोश में आयो फरमायूं इज़हबू व अंतुम तुलका ओ मक्के जा सरदारो वनो तवा सब आजाद आयो अज जेको बैतुल्लाह में दाखिल थियो उनके भी अमुल जेको पांजे घर वियो उनके भी अमुल पर वमन दखल फी दार अबी सुफियान फहुवा आमिन जेको सरदार अबू सुफियान जे घर दाखिल थियो मोहम्मद उनके भी अमुन नहीं ला तस्रीब अलैकुमुल यौम इनमें मालूम थियो तो सरदार जी इज्जत कजे एहतराम कजे। नबी साईं जो चाचो हज़रत अब्बास आयो जैसे सरदार अबू सुफियान मुसलमान थियो आहे कलमो पढ़ियो सरदार मतलब उन जो एहतराम कुछ थे इज्जत थे। नबी साईं फरमा अज जेको सरदार अबू सुफियान जे घर दाखिल थियो मोहम्मद उनके अमुन ॾेई छॾियो ला तस्रीब अलैकुमुल यौम नबी से फरमा मक्के वारो वनो तवा ते काई मयार काने का मां मोहम्मद सभिनी के माफ कयो माफ करो भलो द इंसाफ किथे भी कोन मिलंदो न थानल में इंसाफ थव न कोरटुल में इंसाफ थव न वडेरन न सरदारन जे बगुलन में तवा के इंसाफ मिलंदो किथे भी इंसाफ अजू में तो न रखो। बजरकियों पयूं पाण में विढ़न बिल्लो जो आयो तो ॿिन्हिनि के झपड़ ॾेई करे खाई शापर के वट ॾेई करे चई शुक्र थियो जो टाइम जो पहुतासीं न त वॾी खून रज़ी थी खाई ॿिन्हिनि के सो हिन वक्त पुलिस जो अदलिया जो वडेरन जो इहो ई नज़रो अथव कत्ल के भी खाओ मकतूल के भी खाओ फरादी के भी खाओ जवाबदार के भी खाओ छड़ो के भी ना सो पंजा मसला पान हल पे पंजे गोठ में कोई इख्तिलाफ थी पे वो मसलो थी पे कल टोडी मां गोठ में सोते माइट पान में वगी बखून थी पर उन जो वडेरो चंगो हुयो नेक हुयो टई डी उते वेठो तडे गोठ सागो जमायत सागी पाण में मिट बखून थी पे जो असा जे वडेरे के शाबाश चो बा 3 डी इते वेठो तो मता उते वरी झगड़ो न थे पछाड़ी में 3 डी ते बिनी दुरन के ठाए वो हले अखलाक 3 किस्म है अखलाक जा घणा किस्म एक है अखलाक हसन अखलाक हसन चइबो इन नफ्स बिन नफ्स के रुका के कत्ल करे तो बदले में कत्ल कयो यो मोहम्मद मुस्तफा जो अखलाक हसन है पर तवा न पर ता जो बा मरी पे ता बिन जगल के तेरा ता के इजाजत ना है या रियासत जी जिम्मेवारी ता के जायज ना है जो कत्ल थी ने तो बदले में कत्ल कयो हराम था। असा जो डॉक्टर साहब शहीद रहमतुल्लाह अलैह मस्जिद में नमाज में सजदे में शहीद थियो केड़ो जमायत के सदमो असा के इजाजत मिले तो उन के ही मारे सको घर बैठे उन के मारे चवा पर कायदे जमीयत कायदे मिलत इस्लाम फरमायो कानून हाथ में न या रियासत जी जिम्मेदारी ठीक है। वल आइन बिल आइन के रुका जी अख कढे त बदले में अख कढो सी मोहम्मद मुस्तफा जो अखलाक हसन है
वल उज़ुन बिल उज़ुन के रुकन जो कन्नु कपे त बदले में कन्नु कपे उसी मोहम्मद मुस्तफ़ा जो अखलाक हसन है। वल अनफ बिल अनफ के रुकन जो नक्कु कपे त बदले में नक्कु कपे उस ई मोहम्मद मुस्तफ़ा जो अखलाक हसन है। वसिन्न बिसिन्न के रुकन जो डंदु कटे त बदले में डंदु कटोस ई मोहम्मद मुस्तफ़ा जो अखलाक हसन है। वल जुरूह किसास कुरान दो फमा के रुका के जख्म करे तव्हां भी ओतिरो उनखे जख्म कयो ही मोहम्मद मुस्तफ़ा जो अखलाक हसन है। फातदू अलैहि बिमिस्लि मा तदा अलैकुम रब फरमायो जेतरी तव्हां सां ज़्यादती थी आहे एतरी उन ज़ालिम खे ज़ुल्म जी सज़ा ॾियो था त ज़ुल्म जो दरवाज़ो बंदि थी वञे। उनसुर अखाक ज़ालिमन औ मज़लूमा मुझे नबी फरमायो पंहिंजे भाउ जी मदद कयो चाहे ज़ालिम हुजे चाहे मज़लूम। साहबाज़ कयो से मज़लूम जी त असां मदद कयूं ज़ालिम जी मदद कीअं थींदी आहे। मुझे नबी फरमायो ज़ालिम खे ज़ुल्म खां रोकियो या ज़ालिम जी मदद है। ज़ालिम खे ज़ुल्म खां रोकियो या ज़ालिम जी मदद है। ये रियासत जो कम अस्सारिकु वस्सारिकतु फक्तऊ ऐदियहुमा जज़ाअन बिमा कसबा नकालन मिनल्लाह वल्लाहु अज़ीज़ुन हकीम। कुरान तो फमा चोर मर्द हुजे चोर औरत हुजे जॾहिं उन्हनि जे मथां चोरी साबित थी वञे उन्हनि जो हथ पाग खां कटियो इहो मोहम्मद मुस्तफ़ा जो अखलाक हसन। नबी से ज़माने में कोई चोरी जो केस आयो सरदार हो उनजी धी फातिमा उनजो नालो भी फातिमा हो फातिमा बिन्त कैस चोरी थी वई चोरी साबित थी वई। नबी से जो लाडलो दादलो पुटेले जो पुट उसामा हज़रत उसामा उनकी सिफारिशी वठी आए तो औरत ज़ात उनजो हथ कटबो ऐब थी पवंदो बी का दियत बी का चट्टी रखो। तव्हांखे ख़बर आहे नबी से छा फरमायो अतशफऊन फी हद्दिन मिन हुदूदिल्लाह। पहले नंबर ते नबी से फरमायो तव्हां अल्लाह जी हदुन जे बारे में सिफारिश था कयो। अल्लाह जो कानून आहे अल्लाह जो हुक्म आहे रब जी हद है। नबी से फरमाया यहूद नहीं नसारन ते अल्लाह जी लानत है उहे भी इहे कंदा जो गरीब मिस्कीन डोह कंदो हो तो उन जी लाइ कानून हूंदो हो। जेकर को वडेरो को जमींदार डोह कंदो हो तो उन जी लाइ कोई कानून न हूंदो हो। अल्लाह जी उन्हनि जे मथां लानत है। टे नंबर ते नबी से फरमायो ही तो फातिमा कैस जी थी पर जेकर फातिमा मोहम्मद मुस्तफ़ा जी न्याणी चोरी करे हा ऐं उन ते चोरी साबित थी वञे हा त लक़तअतु यदहा मां अल्लाह खे राज़ी कयां अल्लाह जे कानून खे जारी कयां पंहिंजे न्याणी जो हथ क़ुर्बान कयां। हाणे त हिननि कानून पास कयो आहे माना सदर जेको आहे न उहो जेको बि ॾोह करे उनजे लाइ कोई कानून इस्तिस्ना। गवर्नर 4 गवर्नर माना 4 सूबनि जा गवर्नर जीअं वणे तीअं पिया कनि भली कब्ज़ा कनि ग़रीबनि मिसकीननि खे मारनि जेसि ताईं गवर्नर गलगत जो गवर्नर जुदा आज़ाद कश्मीर जो गवर्नर जुदा माना ये 6 ई गवर्नर जीअं वणे तीअं कनि उन्हनि जे लाइ कोई कानून आहे इस्तिस्ना। वज़ीर आज़म ही जनरल जेके 4 जनरल इन्हनि जी मर्ज़ी आहे जीअं वणे थियनि। मां तव्हां खां पुछां थो इहो कानून क़ुरान ऐं सुन्नत जे मुताबिक़ कानून ही थींदा केरु? असांजे क़ाइद जमियत मौलाना फज़ल रहमान साहब त फरमायो
सदर के घुर्जे, वज़ीर आज़म के घुर्जे, जनरल नहीं गवर्नर के घुर्जे तो टीवी ते अचे बयान ॾियनि त इहा इस्तिस्ना असांखे क़बूल न आहे। असां पाकिस्तान जे आम शहरी वांगुरु ज़िंदगी गुज़ारींदासीं। जेको कानून ग़रीब जे लाइ उहो कानून असां इज़त हिन में अथनि। ज़रदारी जी इज़त हिन में आहे, जनरल आसिम मुनीर जी इज़त हिन में आहे, गवर्नर नहीं वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी इज़त हिन में आहे। त टीवी में अची बयान ॾियनि त असांखे इहा इस्तिस्ना क़बूल न आहे। असां आम शहरनि वांगुरु ज़िंदगी गुज़ारींदासीं। जेको उन्हनि जे लाइ करिणो असांजो लाइ कानून, जेकॾहिं इस्तिस्ना खे रद्द न कंदा त अहिड़ो ज़लील थींदा जो दुनिया उनखे ॾिसे। ऐं इंशाअल्लाह ज़लील थींदा। ही केरु थींदा आहिनि? ये हज़रत उमर को मथे। हज़रत उमर फारूक मस्जिद नबी जे मिंबर ते वेठो आहे, ख़ुतबो थो ॾे। हज़रत उमर ईअं सम्झो त शायदि मुंहिंजी हुकूमत 22 लख मुरबा मैल जो मां हाकिम आहियां, इन जे करे मुंहिंजी हर ॻाल्हि माण्हू मञीदा जेका मां ॻाल्हि कंदुसि। हज़रत उमर फरमायो जेकॾहिं मूं में थोरो टेड़ अची वञे इस्लाम जे ख़िलाफ़ त तव्हां मां को अहिड़ो शख़्स आहे जेको मुंहिंजो उन टेड़ खे सिधो करे। सब चो सुभान। त आख़िरी छेड़े में हिकिड़ो ग़रीब मिस्कीन बहराड़ी जो बद्दू वेठो हो, तलवार म्याण मां कढियईं। हज़रत उमर खे चई जेकॾहिं तुम्हें थोरो बि टेड़ आयो मां हिन तलवार सां तुंहिंजे हिन टेड़ खे सिधो कंदुसि। हज़रत उमर ईअं चयो त मां सदर आहे, मुंहिंजी मर्ज़ी आहे जीअं वणे थी मां अमीरुल मोमिनीन। हज़रत उमर फारूक जी अखियुनि में पानी अची वियो ख़ुशी में। चई अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जाल, सब तारीफ़ूं अल्लाह जे लाइ, सब वाखाणूं रब जे लाइ जा मोहम्मद मुस्तफ़ा जी उम्मत में अहिड़ा जवान भी पैदा कया आहिनि जेके उमर जे टेड़ खे बि सिधो कनि। जेसिताईं अहिड़ा जवान नबी साईं जी उम्मत में हूंदा इंशाअल्लाह उमर कॾहिं बि इस्लाम जे ख़िलाफ़ कोई कम न कंदो। दुआ कयो ये हाकिम अचनि ऐं इंशाअल्लाह तब्दीली ईंदी। हीअ सदी तब्दीली जी हालात तेज़ी सां तब्दील पिया थियनि। अफ़गानिस्तान में क़ुरान जो कानून आहे अल्हम्दुलिल्लाह। उते मुल्ला याकूब जो तव्हां बयानु ॿुधो हूंदो। मुल्ला याकूब जेको चीफ ऑफ आर्मी आहे फरमाई अफ़गानिस्तान जे पूरी सरज़मीन ते जेकॾहिं हिकिड़ो शराब जो ढुक तव्हांखे मिली वञे जेका चोर जी सज़ा सां हिकिड़ो शराब जो ढुक अफ़गानिस्तान में तव्हांखे मिले जेका चोर जी सज़ा सां ऐं हिते शराब सरेआम इस्लामी जमहूरियत पाकिस्तान। मुल्ला याकूब बयान ॾिनो जेकर अफ़गानिस्तान में का ग़रीब का मिस्कीन सां नाइंसाफ़ी थिए त मूंखे ॿुधाए। कंधार में हिकिड़ो मासूम बच्चो हिकिड़े गटर में किरी पियो, मुल्ला याकूब पाण अची उते वेठो। ऐं त लाड़काने में बख्तावर सदर ज़रदारी जी धीउ जो नालो बि बख्तावर आहे। 4 कलाक 5 कलाक दाहूं कंदा रहिया, को माण्हू न पहुतो पछाड़ी में उतां जे माण्हू उन न्याणी जे लाश खे खणी। हाणे कराची में हिकिड़ो मासूम बच्चो 3 सालनि जो हिकिड़े गटर में किरी पियो। मायूं रड़ियूं कंदी रही, मां दाहूं कंदी रही, पर केरु कोन आहे। हुते मुल्ला याकूब पाण अची पहुतो ऐं मुल्ला याकूब चयो त अॼु खां बाद जेकर पूरे अफ़गानिस्तान में को गटर का खॾ खुलियल हूंदी त उनजो ज़िम्मेवार उतां जो गवर्नर हूंदो। हिकिड़ो ऑर्डर हिकु, सभु चओ सुभान अल्लाह। ऑर्डर हिकु थी वियो, सभु खॾा बंदि। हुकूमत ईअं थींदी आहे, ही कमीना हुकूमत हाकिम चइबो छा खे आहे? मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह फरमायो हाकिम उनखे चइबो आहे जेको मुल्क जा वसाइल मुल्क जे अवाम ते सही नमूने सां पहुचाए, ख़र्च करे मुल्क जे अवाम ते, इनखे चइबो हाकिम। हाकिम इनखे थोरो ई चइबो आहे जो माण्हुनि खे ॿधनि मार ॾियनि रोब हलाइनि पंहिंजा प्रोटोकॉल। उतां जो मुल्ला मुत्तकी मोटरसाइकिल ते थो सफ़र करे, चीफ जस्टिस रक्शे ते थो अचे पंहिंजे ऑफिस में। दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असांजे मुल्क में अहिड़ा हाकिम पैदा उन जे लाइ कोशिशि कयो।
बाबा अल्लाह ताला जे ख़ालकियत में कोई शरीक नहीं। अल्लाह ताला जे ख़ालकियत में कोई शरीक नहीं। इतों जा हिंदू भील कोली माड़ेचा मेंगवाड़ उन्हनि खां तव्हां पुछा कंदो नी असांखे कंहिं पैदा कयो आहे, चवंदा अल्लाह। कुल मर रब्बुस समावाति सब'i व रब्बुल अर्शिल अज़ीम। ओ मुंहिंजा महबूब इन्हनि खां पुछा करता आसमाननि जो मालिक केरु, ज़मीन जो मालिक केरु, अर्श अज़ीम जो मालिक केरु। क़ुरान तो फमा सयक़ूलून लिल्लाह, सब चवंदा आहियो अल्लाह। अल्लाह जे ख़ालकियत में उहे शिरक नथा कनि। हाकिमियत क़ुरान हदीस जो तमाम मुतालियो कंदव, नबियनि ऐं रसूलनि सां जेको वक़्त जे बादशाहनि वॾेरनि ऐं सरदारनि जहिड़ो कयो, इन ॻाल्हि ते इबादत ते उन्हनि खे एतिराज़ न हो। इबादत ते नबी रसूल भली इबादत कनि, मस्जिदूं मदरसा ज़िक्र अज़कार केतिरा बि हुजनि, उन्हनि काफ़िरनि खे एतिराज़ न हुयो। पर जॾहिं उन्हनि दावा कई रब्बुना व रब्बुस समावाति वल अर्ज़, तव्हां असांजा रब न आहियो, तव्हां असांजा हाकिम न आहियो, असांजो हाकिम अल्लाह। इनिल हुक्मु इल्ला लिल्लाह, जॾहिं नबियनि चयो त हुकूमत आर्डर कानून अल्लाह जो हलंदो, पोइ वॾेरा सरदार निमरूद शद्दाद इहे काफ़िर कावड़िया त जॻह असांजो आर्डर ख़तम थी वियो, हाणे ही था चवनि त आर्डर अल्लाह जो हलंदो, हुकुम अल्लाह जो हलंदो। इख़्तिलाफ़ इन ॻाल्हि ते। हिन वक़्तु असां जमीयत वारा छा था चाहियूं त हाकिमियत कंहिंजी हुजे, आमिरियत अल्लाह जी। असांजे जमीयत वारनि जो मंशूर इहो आहे। बाबा अफ़गानिस्तान में आमिरियत अल्लाह जी, हाकिमियत कंहिंजी आहे। ऐं हिते पाकिस्तान जे आईन में भी लिखियल आहे त हाकिमियत कंहिंजी हूंदी, मुतलक हाकिम अल्लाह। पोइ हिंदू भी रहनि था अफ़गानिस्तान में, हिंदू कोन्हनि, सिख कोन्हनि, ईसाई कोन्हनि, शिया कोन्हनि, सभु रहनि था, उन्हनि हाकिमियत रब जी मनी। असांजी जमीयत में हिंदू भी आहिनि, भील भी आहिनि, पने अकल जा वाणिया भी जमीयत में आहिनि। असांजा मिनिस्टर अकलियत में सिख भी आहिनि, वाणिया भी आहिनि, थर जा मेघवाड़ भी जमीयत में आहिनि, बरेली भी असांजी जमीयत में आहिनि, हवेश शाह अहमद नूरानी जो पुटु। शिया भी आहिनि, डॉक्टर इब्राहिम शियो आहे, उहो भी असांजी जमीयत में आहे। इन ॻाल्हि में असां सां गॾु आहे त आमिरियत रब जी हुजे, बाक़ी नज़रियो अक़ीदो हर कंहिंजो पंहिंजो। पर खोड़ असांजा मौलवी, हाफ़िज़, कारी, हाजी असांजी जमात जा चंदा असांखे ॾियनि, हथ असांजा चुमनि। तबलीग जमात जा 4-4 महीना 7-7 महीना बेरून, पर उहे असां सां इन ॻाल्हि में शरीक न आहिनि। उहे चवनि था बाबा सियासत आहे, जेको नलको ॾिए, नाली ॾिए, गिटी ॾिए, रोड ॾिए, नौकरी ॾिए, वोट उनखे ॾियो। माना ही ख़ुदि असांजी जमात जा माण्हू उहे चवनि था असां आमिरियत रब जी न मञीदासीं, असां आमिरियत अमेरिका जी मञी। बाबा पीपी हुजे, लीग हुजे, पीटीआई हुजे, उहे चवनि था त आमिरियत अमेरिका जी हुजे। ख़ालिस जमीयत आहे उलमा जेके चवनि था त आमिरियत कंहिंजी हुजे, अल्लाह जी। मौलाना फज़ल रहमान साहब मिसाल ॾिनो त घोड़ो त अबू जहल वटि बि हुयो, तीर ऐं नेज़ो त अबू जहल वटि बि हुयो, तरार ऐं भालो त अबू जहल वटि बि हुयो। इहो साॻो घोड़ो, साॻो तीर, साॻो नेज़ो, साॻो भालो, या साॻी तरार मोहम्मद मुस्तफ़ा वटि बि हुई। पर अबू जहल जो घोड़ो, अबू जहल जो तीर, अबू जहल जो नेज़ो इस्लाम जे ख़िलाफ़ इस्तेमाल थियो। मोहम्मद मुस्तफ़ा जो घोड़ो, मोहम्मद मुस्तफ़ा जो तीर ऐं नेज़ो इस्लाम जे सर बुलंदी जे लाइ इस्तेमाल थियो।
तो सियासत पीपी जी भी आए, सियासत लीगिन जी भी आए, सियासत पीटीआई जी भी आए, पर उन्हनि जी सियासत इस्लाम के खिलाफ आ। जमियत उलमा इस्लाम जी सियासत इस्लाम के सरबुलंदी के लाए। वो तवा अबू जहल जा घोड़ा थींदो या मोहम्मद मुस्तफा जा घोड़ा थींदो? अबू जहल जो तीर ऐं नेज़ो बंजी करे इस्लाम के खिलाफ इस्तेमाल थींदो या मोहम्मद मुस्तफा जा तीर ऐं नेज़ा बंजी करे इस्लाम के सरबुलंदी के लाइ इस्तेमाल थींदो? जेको उलमा जो साथ नथो ॾे चए थो त मौलवियुनि जी सियासत साॻी आहे, इहो अबू जहल जो घोड़ो, इहो अबू जहल जो तीर ऐं नेज़ो बंजी करे इस्लाम के नेज़ा पिया हणो। मता तव्हां सम्झो त बसि मूंखे 5000 वोट जा मिलिया, नलको मिलियो, गिटी मिली, पुट जी डूटी मिली, बसि हाणे मुंहिंजो कमु थी वियो। हाणे ईअं न आहे। मां तव्हां खां पुछां थो, ज़िले घोटकी ज़िलो आहे न, ज़िले घोटकी जे लाइ हर महीने में 50 करोड़ अस्पतालुनि जे लाइ था अचनि। ज़िले में जेके बि अस्पतालूं आहिनि उन्हनि जा ही सहाफ़ियुनि जो चवणु आहे 50 करोड़ था अचनि त ग़रीबनि खे दवाऊं मुफ़्त में ॾियो, इलाज इन्हनि जा मुफ़्त में, टेस्टूं इन्हनि जूं मुफ़्त में, पर अस्पताल में वञो त वॉशरूम में पाणी कोन्हे, बेड ते चादर कान्हे, का गोरी ग़रीब खे नथी मिले मुफ़्त जी, हर शइ पैसनि जी, पर जेके दवाऊं उते पयूं से बि एक्सपायर, 2 नंबर दवाऊं। हाणे इन अस्पताल में को ग़रीब को मिस्कीन मरी वियो त इन जे खून में ये सरदार ये मिनिस्टर मुलवस आहिनि या तव्हां ई असां वोटर बि मुलवस आहियूं? असां मुलवस न आहियूं। ही जेके मासूम बच्चा अगवा थी पिया वञनि, ज़ंजीर में ॿधा पिया आहिनि, असां ॾिसी नथा सघूं। इन ॾोह में ये सरदार ऐं मिनिस्टर मुलवस आहिनि या तव्हां ई असां वोटर बि मुलवस आहियूं? ये फैसला थींदा अॻिते। भली असांजो नतीजो चोरी कनि, भली असांखे जो नतीजो चोरी कनि, असांजा वोट असां ॿियनि खे ॾियनि, पर इंशाअल्लाह असां क़यामत जे ॾींहुं रब जे आॾो ॻाल्हाए सघंदासीं। असांजा हज़रत साईं बेरवारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा, जेकर तव्हां इस्लाम जे सरबुलंदी जे लाइ पंहिंजो वोट इस्तेमाल कयो, क़यामत जे ॾींहुं तव्हां रब जे आॾो ॻाल्हाए सघंदव, ॻाल्हाए सघंदो त या अल्लाह असां वटि ॿी ताक़त कान हुई, या पर्ची वारी ताक़त हुई, असां इस्लाम जे सरबुलंदी जे लाइ पंहिंजो वोट इस्तेमाल कयो, रब जे आॾो ॻाल्हाए सघंदो। पर जेकर 5000 ते तव्हां पंहिंजो ज़मीन विकियो, ज़मीन 12000 बेनज़ीर जे पैसनि ते तव्हां पंहिंजो वोट विकियो, क़यामत जे ॾींहुं रब जे आॾो ॻाल्हाए न सघंदो। अज़म कयो त इंशाअल्लाह असां इन्हनि जा ग़लति कानून न मञूं। हाणे जेको इन्हनि कानून पास कयो आहे त 18 सालनि खां घटि उमिरि वारो जेकर निकाह थो करे त इहा ज़बरदस्ती आहे, इहा ज़िना बिल जबर आहे, इहो इन्हनि कानून पास कयो आहे। माना जेकर 14 साल 15 साल जी उमिरि में का छोकिरे छोकिरी निकाह कयो त इहा ज़िना बिल जबर आहे, इहा ज़्यादती आहे, इन्हनि ॿिन्हिनि खे जेल में विझो। अरे बाबा ठीकु आहे, हल भला तव्हां चओ था 18 साल उमिरि जे पोइ निकाह कनि, ही तव्हां ज़बरदस्ती छो था चओ त इहा ज़िना बिल जबर आहे? इहो क़ुर ऐं सुन्नत जे मुताबिक़ कानून आहे। वाइदो कयो त असां इन कानून खे न मञींदासीं। असां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे कानून जा पाबंद आहियूं। न्याणी जवान थी वञे, पुट जवान थी वञे, उन्हनि जी शादी करा, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो कानून इहो। असां पाण पंहिंजूं न्याणियूं पढ़ायूं, 13 साल 14 साल जी उमिरि में अचे को पुलिस वारो पेट त फाड़ियोसि, अचे को जज पेट त फाड़ियोसि। अज़म कयो असां अल्हम्दुलिल्लाह असांजा लीडर दिलेर आहिनि, ये ग़लति कानून असां न मञींदासीं। जेकर ज़ोरीअ मुसलत कयूं त उलमा जो हुकुम थियो असां मथनि सां कफन ॿधी करे इस्लामाबाद पहुचां। ही 25,000 पिया ॾियनि मौलवियुनि खे, 25,000 जीअं मौलवियुनि जो वात बंदि। बाबा सऊदी अरब में दुबई में
मौलवी जी 15 लाख पगार है, 20 लाख पेशमा में, 4 करोड़ की गाड़ी, मेडिकल, गैस, बिजली, तालीम मुफ्त में। हाणे यो मौलवी हक चवंदो? असांजे कायदे जमियत फरमायो 25,000 त छा 25 लाख ये भी तव्हांजे मुंह में हणंदासीं। असां पिनी करे चंदा करे मदरसा हलाईंदासीं, पर हक़ ऐं सच जो कलमो इंशाअल्लाह हर मिंबर महराब तां असां चवंदासीं। ऐं तव्हां बि अज़म कयो त मौलवियुनि जो हक़ ॿुधंदासीं, इहो कोड़ो हक़ बि ॿुधंदासीं, बर्दाश्त कंदासीं। मता को वडेरो हुजे त तोखे पगार मां थो ॾियां, मुंहिंजे मर्ज़ी ते वाइज़ कर। इहो मौलवी बेगरत आहे जेको वडेरे जी मर्ज़ी ते वाइज़ थो करे। छॾियो इन मस्जिद के, इन बंगले के छॾियो, अल्लाह ताला तव्हांखे ॿी रोज़ी ॾींदो, इन खां वधीक इज़त वारो। दीन को वडेरे जो आहे छा? ऐं तव्हांखे मां गुज़ारिश थो कयां, जेके बि ॻोठनि वारा मस्जिदनि जा मुतवली हो, आलम जेकी हक़ ऐं सच चवनि उहो बर्दाश्त कयो, उलमा जी इज़त कयो। जेकर एतिराज़ कयो ईमान हलियो वेंदो। कारी मोहम्मद ईसा ॿुधो नी तव्हां? कारी मोहम्मद ईसा भुट्टो असल तो उबागे जा पोइ पढ़ी रहिजी वेठा, उनजो ॿुधाया हक़। एॾा ई जाम शोर जे पासे ॾे हिकिड़ो ॻोठ हुयो हूसड़ी, उते वाइज़ पियो करे, ॻोठ जे वॾेरे दावत ॾिनसि, मानी खाराइण वारो बि वॾेरो, किरायो ॾियण वारो बि वॾेरो, वॾेरो साम्हूं वेठो आहे। उन जूं 4 न्याणियूं, तवजो कजो, 4 न्याणियूं उथारे न पिया। कारी मोहम्मद ईसा रहमतुल्लाह अलैह तकरीर में उन वॾेरे खे चयो, मुंहिंजा वॾेरा, तूं तो चईं त मुंहिंजे मट सानी कोई कोन्हे, ई सौट मासा त मारो टप फाट, भाटिया भाणे जा तुंहिंजे मट सानी कोन्हनि, तुंहिंजे मट सानी थई आसण दास वाणियो या उन जा पुट, पोइ पंहिंजूं न्याणियूं वञी आसण दास वाणे या उन जे पुटनि खे पाणा, छो त जहिड़ो बंगलो तोखे तहिड़ो बंगलो सेठ आसण दास खे, जहिड़ी गाॾी तोखे तहिड़ी गाॾी सेठ आसण दास खे, जहिड़ो पैसो तो वटि तहिड़ो पैसो उन वटि। त पहिरें नंबर ते पंहिंजूं न्याणियूं वञी पाणा आसण दास या उन जे पुटनि खे, जेकर उन्हनि खे नथो ॾीं त उहे काफ़िर आहिनि, त ॿिए नंबर ते पंहिंजे न्याणियुनि जे मटु ई तूं, छो त तो जहिड़ो त सॼी दुनिया में कोन्हे, न तुंहिंजे अखियुनि जहिड़ियूं कंहिंजूं अखियूं, न तुंहिंजे नक जहिड़ो कंहिंजो नक, न तुंहिंजे वात जहिड़ो कंहिंजो वात, तो जहिड़ो त सॼी दुनिया में कोन्हे को। तंहिंजे करे ॿिए नंबर ते पंहिंजे न्याणियुनि जे मटु ई तूं, त तूं वञी पंहिंजे न्याणियुनि सां निकाह कर। ऐं कारी साहब फरमायो, वॾेरा पंहिंजूं न्याणियूं आसण दास वाणे या उन जे पुटनि खे पाणाई, इहो बि वॾो ॾोह अथई, कुफ्र जो कमु अथई, जहन्नम में पहुचाईंदुई। पाण पंहिंजे न्याणियुनि सां निकाह करे, इहो बि वॾो ॾोह आहे, कुफ्र आहे, पर न्याणियुनि खे विहारण अञा वॾो ॾोह अथई। तो शरीफ़ ज़मींदारो थियो, विच तकरीब घर वियो, पंहिंजा 2 भाटिया हुजनिसि, 2 भाणे जा, उन्हनि 4 घोटनि खे वठी आयो। कारी साहब खे चईंसि, वाइज़ हाली बंदि कयो, पहिरीं मुंहिंजे न्याणियुनि जो निकाह पढ़ायो, पोइ वाइज़ कयो। अॼु वाइदो के त आलमनि जो इहो हक़ सच ॿुधंदासीं, बर्दाश्त भी कंदासीं ऐं अमल भी कंदासीं। इन्हनि वाइज़नि में अचो त इन नीयत सां ईंदा कयो त दीन जूं ॻाल्हियूं ॿुधी उन ते अमल कयो। एतिराज़ करण जे लाइ न ईंदा कयो त मुला चवनि छा, इन नीयत सां ईंदा कयो त दीन जूं ॻाल्हियूं ॿुधी उन ते अमल कयूं, गुनाह बख़्शण जी नीयत सां ईंदा कयो। ऐं हीअ आलिम जेके तव्हां ई असांखे क़ुरान ऐं सुन्नत जे मुताबिक़ ॻाल्हियूं ॿुधाइनि, भली असांखे न वणनि, असां बर्दाश्त करे उन ते अमल कंदासीं। सब कोशिश कंदो नी इंशाअल्लाह, दुआऊं भी घुरो, अल्लाह ताला तव्हां असांजे हिन मुल्क जी हिफ़ाज़त फरमाए, उलमा जी हिन तारीख़ खे रब कामयाब फरमाए। सब वेठा हुजो अदब सां, इंशाअल्लाह बयान हलंदा। हिकिड़ो नंढिड़ो आहे, हिकिड़ो गज़ल चए, पोइ दुआ था।